घर वारो अस्सलाम वालेकुम। उम्मीद त ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ असां खणी आया आहियूं ज़र्ब करण जा अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ सवला ऐं सिधा तरीक़ा जीअं तव्हां आसानीअ सां ज़र्ब करे सघो। ही असांजो दर्जो आहे 2x² + 10x - 6 × 5x + 3। तव्हां हिकिड़ी टेबल ॾिसंदा हूंदा। असां हिन टेबल जे ज़रिए ज़र्ब जो आसान ऐं सवलो तरीक़ो सिखंदासीं। अचो ॾिसो त असां कीअं इहा ज़र्ब कयूं था। असां हर हिकु कालम में ज़र्ब उपत रखंदासीं। पहिरियों असांजा जेके ज़रबींदड़ आहिनि ज़रबजंदड़ आहिनि उहे इन्हनि खाननि जे मथां 3 खाननि जे मथां अलॻि अलॻि करे रखंदासीं। हीअ असां रखियासीं ध्यान सां। तव्हांजे हीउ तरीक़ो सिखी वरितो त ज़र्ब तमामु आसान तरीक़े सां कंदव। हाणे ज़रबींदड़ जेको असांजो पहिरियों आहे उहो ज़र्ब कंदो त 5 असां हिननि जे पासे में रखिया। हाणे ईअं खोड़ा हणंदा वेंदासीं। हिननि जे हेठां जेके खाना आहिनि उन्हनि में उन्हनि जी ज़र्ब उपत रखंदा वेंदासीं। 5 10 x ज़रबिया x बराबरि छा थींदो x ज़रबिया x² त थींदो x³ त असांजो जवाबु ईंदो 10x³। वरी असां 10x खे ज़र्ब कंदासीं। ॿई प्लस जा अदद आहिनि। जवाबु प्लस में ईंदो 50 x ज़रबिया x² + 15x²। हाणे असां 6 खे ज़र्ब कंदासीं। 6 माइनस जो आहे 5 × 30 त असांजो जवाबु ईंदो 30 - 30x। हीअ असांजो पहिरियों मरहलो पूरो थियो। हाणे +3 सां असां ज़र्ब कंदासीं ॿिए अदद सां। साॻियो ई तरीक़ो वारे ब वारे 3 6 6x² 3 × 30 त प्लस ॿई प्लस जा आहिनि त 30x। 3 × 18 -18। हीअ असांजा जवाब अची विया। असांजी ज़रब थी वई। हाणे असां हमजिन्स रक़मूं जी सुञाण करे ऐं मिलाए रखंदासीं। पोइ उन्हनि खे छॾाईंदासीं। कंबाइंड लाइक टर्म्स हमजिन्स रक़मूं मिलायो। हीअ असां मिलायूंसीं रंगनि ज़रिए। हमजिन्स रक़मूं असां रंगनि ज़रिए ज़ाहिर कयूं पंहिंजे पंहिंजे रंग में। हाणे असां हिननि खे छॾाईंदासीं। 10x³ जेको आहे उनजो पावर 3 आहे। ॿी का रक़म कान्हे जो उनखे जंहिंजे करे असां 10x⁻³ साॻियो ई रखंदासीं। ॿी रक़म आहे असांजी 6x² + 50x²। इहे ॿई पाण में जोड़ थींदा छो जो ॿई प्लस जा आहिनि त इहो थींदो 56x²। हीअ असांजो प्लस में 56x²। हाणे असांजो ॿियो अदद आहे +30x - 30x। प्लस माइनस 30 मां 30 विया बचियो असांजो 0 जंहिंजे करे हिननि जी काट थी वई। हाणे बाक़ी असां वटि बचियो -18 त असां रखंदासीं -18। हीअ असांजो आहे जवाबु। हुयो न सवलो तरीक़ो। अॻिते बि हिकिड़ो मिसाल ॾिसो। हिकिड़ो मिसाल ॿियो। हीउ ॿियो दर्जो आहे। साॻे ई तरीक़े सां असां हिननि खे पंहिंजे पंहिंजे जाइ ते रखियोसीं। x सां ज़र्ब कंदासीं। x खे ज़र्ब कयो त 3³ 6x खे कयो त 6x²। 9 खे ज़र्ब कयो त 9x असांखे जवाबु आहे। हाणे -3 सां असां ज़र्ब कंदासीं। -3 सां ज़र्ब कईसीं -3x² -18x -27। नाटक 27 पर जीअं त असांजो ज़रबींदड़ माइनस आहे त जवाबु सभु असांजा माइनस में आया। हाणे हमजिन्स रक़मुनि जी असां सुञाण कंदासीं गॾे रखंदासीं। ही हमजिन्स रक़मूं असां गॾे रंगनि ज़रिए हिते असांजूं 4 हमजिन्स रक़मूं आहिनि। x³ हिन जी का बि हमजिन्स रक़म न आहे तंहिंजे करे जवाब में इहा अकेली लाइ रखंदासीं। हाणे ॿी आहे +x² - 3x²। हाणे 6 मां
जे 3 वञनि त बाक़ी असां वटि बचंदो 3x² प्लस जो हाणे आहे प्लस 9x माइनस 18x माइनस जा 18 प्लस जा 9 त बाक़ी असां वटि माइनस जा 9 बचंदा ऐं माइनस 27 जीअं ग़ैर इन जो को बि असां वटि ॿी जिन्स न आहे हम जिन्स न आहे जंहिंजे करे साॻाई रखंदा। हीअ असांजो आम तरीक़ो आहे जंहिं तरीक़े सां असां उमूदी तरीक़ो जंहिंसां असां ज़र्ब कंदा आहियूं। इन में असां खाॿे खां साॼे ज़र्ब कंदा आहियूं। हाणे पहिरीं 3 जेको आहे उहो सभिनी खे ज़र्ब कंदा मथियनि खे त पहिरियों असां ज़र्ब कंदासीं 2x² खे 3 सां हीअ असां ज़र्ब कईसीं 3 दूं 6 6x² हाणे 10 खे कंदासीं 3 ॾह 30 प्लस 30x हाणे कंदासीं -6 खे -6 खे असां ज़र्ब कंदासीं जवाबु ईंदो असांजो -18। हीअ असांजो पहिरें हंधि ई ज़र्ब मुकमल थी। हाणे जेको सेकंड असांजो ज़रबींदड़ आहे 5x उन सां ज़र्ब कंदासीं टिनी अददनि खे वरी 2x² खे त असांजो जवाबु आयो 10x³ वरी 10 खे 5 ॾह 50 प्लस 50x वरी 6 खे 5 छका 56 या 5 छका 30 असांजो माइनस में जवाबु आयो 30x। हीअ असांजो मरहलो असां इशारनि ज़रिए तीरनि ज़रिए तव्हांखे सम्झायो जेको आसान तरीक़े सां। हाणे जॾहिं बि ज़र्ब कबी आहे ॿिनि दर्जनि जी ज़र्ब उपत जेका हूंदी आहे उनजो जोड़ कबो आहे जीअं असांखे जवाबु मिली सघे असां ई जोड़ कंदासीं। हम जिन्स रक़मूं असां पाण में जोड़ कंदासीं जेके बि हम जिन्स हूंदियूं हिते असां सुञाण कंदासीं त हम जिन्स रक़मूं कहिड़ियूं आहिनि। 10x³ का बि क्यूब वारी 3 डिग्री वारी असां वटि रक़म कान्हे जंहिंजे करे इहो असां साॻियो ई रखंदासीं। पोइ आहे असां वटि 6x² इन जी बि का कान्हे उहा बि असां साॻी रखीसीं। पोइ आहे असां वटि 50x प्लस 50x उहा असां प्लस 50x साॻी रखंदासीं। हिते प्लस जी निशानी न आहे सॉरी जेका ॾियणु असांखां विसरी वई आहे। हुन खां पोइ प्लस 30x माइनस 30x प्लस माइनस इहा काट थी वई बचो 0x जेको असां हेठि रखियो आहे -18 बि असां साॻियो ई रखंदासीं। हमजिन्स रक़म हूंदी कान्हे। हाणे असां हिननि खे अञा सादो कंदासीं त 0x असांजी निकिरी वई बाक़ी असांजो जवाबु आयो 10x³ प्लस 6x² प्लस 50x माइनस 18। हीअ असां दर्जो आहे साॻे ई वर्टिकल तरीक़े सां 5 माइनस माइनस खे चइनि जो 5 ते खोड़ो 20 त प्लस में चेंज थी वियो 20x² 10 ते 5 ॾह 50 असां खोड़ो आहियोसीं x जो त 50 माइनस 50x 3 ते 5 का 15 माइनस 15। हाणे असां 2x सां ज़र्ब कंदासीं माइनस खे प्लस सां ॿिए अठा x खे ज़र्ब कयो वेरिएबल खे कांस्टेंट खे त असां जवाबु आयो -8x पावर 3। 10 खे जवाबु आयो असांजो प्लस 20 छो जो ॿई अदद प्लस जा आहिनि 20x²। 3 खे ॿई प्लस जा आहिनि ॿिए 6 6x प्लस में
हाणे असां इन्हनि जो जोड़ कंदासीं। एट एक्स पावर 3 माइनस ऐं 20 ऐं 20 पाण में जॾहिं जोड़ कंदासीं ॿई प्लस जा आहिनि त 40 एक्स क्यूब एक्स स्क्वायर, हेॾे माइनस जो 50 ऐं 6 एक्स प्लस जा, त प्लस जा माइनस मां कट त 44, 44 एक्स ऐं 15, हुनजो को बि जेको आहे सो अणबदलंदड़ न आहे, साॻाई रखंदा। ऐं हीअ बि सिंपल तरीक़ो आहे, ध्यान सां ॾिसो। हम जिन्स बुनियाद ऐं जुज़ात त पाण में गॾे रखो, जेके हम जिन्स आहिनि हे ॿ रक़मूं जेके हिक ॿिए खे ज़र्ब कनि थियूं, पहिरियों असां पाण में गॾे रखंदासीं। ही असां उन्हनि खे ज़ाहिर कयोसीं, सुञाण कईसीं, वेरिएबल ऐं नॉन वेरिएबल जी सुञाण थी वई रंगनि जे ज़रिए। हाणे असां इन्हनि खे वेरिएबल खे पाण में ज़र्ब कंदासीं, नॉन वेरिएबल खे पाण में ज़र्ब कंदासीं, त 6 खां 18 ईंदो। वाए ऐं फाई खे तव्हां ख़बर आहे त जॾहिं वेरिएबल खे ज़र्ब कंदो आहे त उन्हनि जो अददी मुंडो थींदो आहे ऐं उन्हनि जा पावर पाण में जोड़ थींदा आहिनि। हाणे ज़र्ब जो अमल त असांखे 6 खां 18 वाए थी वई 8। साॻियो ई तरीक़ो असां इन्हनि खे रंगनि ज़रिए अलॻि अलॻि कयोसीं। इन्हनि खे अलॻि अलॻि असां ज़र्ब ॾींदासीं, वेरिएबल खे वेरिएबल सां ऐं नॉन वेरिएबल खे नॉन वेरिएबल सां। असांजो जेको जवाबु आयो 27, 9 खां 27, एम ज़रबिया एम स्क्वायर एम क्यूब एन ज़रबिया एन स्क्वायर एन क्यूब। ही ॿियो मिसाल, साॻियो ई तरीक़ो, वेरिएबल अलॻि कयासीं, नॉन वेरिएबल अलॻि, ॿिन्ही जी अलॻि ज़र्ब कईसीं, जवाबु असांखे मिली वियो। ही ॿियो हिकिड़ो मिसाल, तमामु आसान तरीक़ो, ही आहे असांजो 10r स्क्वायर T4, तमामु सवलो। ही ॿियो मिसाल, हिते वेरिएबल आहे जेको सभिनी खे ज़र्ब कंदो, त असां इन जी ज़र्ब टिनी खे कंदासीं। 4 खां 12, 4 चौक 16, 8 चौक 32, हर एक सां अलॻि अलॻि करे असां ज़र्ब करे रखियोसीं। हाणे इन्हनि खे जे छॾाईंदासीं, 4 खां 12 एक्स स्क्वायर, 4 चौक 16 एक्स ऐं 8 चौक 32, जीअं त माइनस जो आहे त माइनस में अची वियो। तमामु आसान। हाँ, ही तरीक़ो तव्हां ज़हन में रखो, तमामु आसान आहे। फर्स्ट टर्म माना एक्स खे फर्स्ट खे जेको आहे ज़र्ब कंदी, एक्स खे ज़र्ब कयो त जवाबु आयो एक्स स्क्वायर। हाणे असांजो इहो एफ फॉइल, इनखे असां फॉइल चवंदा आहियूं। अॻिते हली तव्हां ॾिसंदव, हाणे आउटर ॿाहिरीं, वरी एक्स सफ़ा ॿाहिरीं खे ज़र्ब कयो, एक्स ज़रबिया इंटू 2 बराबरि 2x, पोइ हाणे इनर अंदरियों खे कंदो, 3x खे ज़र्ब कई, 3 ज़रबिया x 3x आहे। हाणे लास्ट कंदो, 3 2 खे, जवाबु आयो 6। इहो थी वियो एल FOIL फॉइल। इहो तरीक़ो आहे ज़र्ब जो। हिते वधीक तव्हां ॾिसो त एक्स स्क्वायर 2x प्लस 3x प्लस 6, इहा आहे फॉइल। तमामु आसान तरीक़ो, हिनखे सादो कयोसीं, एक्स स्क्वायर प्लस 5x प्लस 6, फॉइल तरीक़ो।